अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, प्यारी जमात सगोरी, मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, कुरान शरीफ जी हिकड़ी आयत सगोरी मूं तव्हांजे आॾो तिलावत कई आहे। उन जी माना ऐं उन जो मतलब ऐं उन जूं ॿ टे ॻाल्हियूं मसइला अव्हां जे आॾो इंशा अल्लाह ताला पेश कंदुसि। हिकड़ी ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ कयां त ही जेके मौलवियुनि जा जलसा थींदा आहिनि, इहा रस्म कान्हे। अदा फलाणे जलसो करायो, बड़ी रस्म थी वई। ही प्रोग्राम इन्ही जे लाइ कबा आहिनि त पाण कुझु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जूं ॻाल्हियूं सिखूं। छो त कुरान शरीफ में हिकड़ी आयत आ जंहिंमें अल्लाह से फरमायो आहे कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर। इन जो मतलब इहो आहे त अल्लाह से फरमायो आहे त हिकड़ा माण्हू ज़मीन कंदा, हिकड़ा वरी हारपो कंदा, हिकड़ा वापार कंदा, हिकड़ा माण्हू नौकरी कंदा, हिकड़ा माण्हू मजदूरी कंदा, हिकड़ा पढ़ंदा, हिकड़ा पढ़ाईंदा। सब कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु आहे ऐं हिन जहान खे हलाइणो आहे। कारीगर भितियूं ठाहींदो, बंगला ठाहींदो, हारी बनी पोखींदो, दुकानदार दुकान हलाईंदो, कपड़े वारो कपड़ो विकिणंदो, सीमेंट वारो सीमेंट विकिणंदो। सभिनी खे ही जहान हलाइणो आहे। अल्लाह से फरमाए थो त इन्हनि सभिनी खे कारोबार वञी कयो, पर तव्हां में हिकड़ी अहिड़ी बि जमात ॿ टे माण्हू हुजनि जेके वरी तव्हांखे दीन बि सेखारनि। सब मौलवी भी कोन थींदासूं, ठहंदो भी कोन सॼो जहान। मौलवी तूं भी रहेसु, मां भी रहेसु, गॾो केरो
ये न हाणे जे सभई मौलवी थी पवंदासूं त पोइ त कारोबार कोन हलंदो। तंहिंजे करे अल्लाह जे क़ुरान असांखे ई पाण चयो आहे त तव्हां मां कुझु माण्हू हुजनि जेके माण्हुनि खे मसइला दीन जूं ॻाल्हियूं इस्लाम जूं ॻाल्हियूं सेखारनि, ॿिया वरी कारोबार कनि। अल्हम्दुलिल्लाह तव्हां सभु सुठे ख्याल वारा, सुठे अक़ीदे वारा, सुठे नज़रिए वारा, सुठा माण्हू आहियो ऐं भला आहियो। तव्हां हे दीन जो प्रोग्राम रखियो आहे। अॼुकल्ह कम जी मुंदा, हिकिड़े पासे पाठियूं पियूं वढजनि, ॿिए पासे कणक जा हर पिया हलनि, पर तव्हां इहे सभई कम छॾे आया हो त कुझु अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधो। कारोबार बि ॾाढो मिठो आहे, पर इन जे बावजूदि माण्हू कारोबार छॾे अचे थो त इहा भली ॻाल्हि आहे। हाणे इन जो मतिलबु इहो आहे त जेके ॿ टे ॻाल्हियूं पाण ॿुधूं सिखूं पर पोइ उन ते अमल कयूं। ईअं न थिए जो ॿुधी हलिया वञो, अबा मुफ्ती साहब आयो अची आयो तकीर अची वाह जो कई छा चई अला छा चई। ईअं न, कुझु ॻाल्हियूं यादि कजो ऐं वरी जेके तव्हांजे कम जूं हुजनि उन ते अमल कयो। अल्लाह रसूल छा थो चवे, नबी छा थो चवे, इस्लाम छा थो चवे, उन ते पाण अमल कंदासूं न त इंशा अल्लाह ताला पंहिंजो ही जान बि सुधरी पवंदो, आख़िरत बि सुधरी पवंदी। सभई सुभान अल्लाह ज़ोर सां चओ, अञा ॾाढे चओ। अल्लाह से फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह सी पंहिंजे महबूब नबी खे थो चवे जंहिंजे मथां तव्हां ऐं असां कलमो पढ़ियो। कलमो त पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे इहो महबूब असांजो तव्हांजो अॻवान आहे, असांजो सरवाण आहे, असांजो रहबर आहे, असांजो पेशवा आहे। हिन जहान में बि असांजो सहारो आहे त क़यामत में बि सहारो आहे। उन प्यारे हबीब खे अल्लाह सही फरमायो, ऐ मुंहिंजा प्यारा नबी तू पंहिंजे उम्मत खे चई ॿुधाए त इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां माण्हू चाहियो था, तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां घुरो था त अल्लाह असां ते राज़ी थिए। मां तो चवां त केरु उहो माण्हू आहे जेको इहा ख्वाहिश न रखंदो हूंदो। हर माण्हूअ जी ख्वाहिश आहे, अमीर बि चवंदो आहे, ग़रीब बि चवंदो आहे, शाहूकार बि चवंदो आहे, नेक बि चवंदो आहे, गुनहगार बि चवंदो आहे, नंढो बि चवंदो आहे, वॾो थी बि चवंदो आहे त अल्लाह सही शल असां ते राज़ी हुजे। ईअं न था सभु को ख़ुदा जी रज़ा खे तुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह साईं जी रज़ा ऐं अल्लाह साईं जी मोहब्बत घुरो था त हाणे अल्लाह त अहिड़ो आहे जेको ॾिसण में अचे ई कोन थो। अल्लाह साईं पाक आहे असांजे ॾिसण खां। 1.25 लख नबी मोकिलिया अल्लाह पाक, पर 1.25 लख नबियनि खे बि दीदार कोन कराई। हज़रत मूसा जहिड़ो जलीलुल क़दर नबी, ओ प्यारो नबी जंहिंते अल्लाह पाक जी ज़ात तौरेत नाज़िल फरमायो ऐं वॾो जलाली नबी हो। फिरौन जहिड़े ज़ालिम बादशाह जा उन मूसा अलैहिस्सलाम अल्लाह कढी छॾिया, पर उहो बि मिनथू पियो करे, रब अरनी अनज़ुर इलैक, ओ मुंहिंजा मौला तूं मूंसां ॻाल्हाई त थो, तुंहिंजो ॻाल्हाइण त ॿुधां थो, ॾाढो मज़ो थो अचे पियो, प्यारो तुंहिंजो कलाम आहे, प्यारी तुंहिंजी गुफ़्तगू आहे, पर मुंहिंजा मौला तूं पर्दे खे हटाए, मुंहिंजा मौला पंहिंजो दीदार त मूंखे कराए त मां तोॾे वाझायां ॾिसां, जंहिंजो ॻाल्हाइण मिठो आहे, तव्हांजी सूरत बि मिठी आहे। अल्लाह सी फरमायो मूसा मां सूरत खां पाक आहियां। सूरत में मुंहिंजा दाही कन बि आहिनि, अखियूं बि आहिनि, नक बि आहे, वात बि आहे, मथो बि आहे, इहो मुहांडो आहे। रब ताला फरमाए तो लैस कमिस्लिही शैउन व हुवस समीउल बसीर।
बसीर मां अल्लाह जे मिसल का भी शय कान्हे का केड़ी शय सां तोखे मां पांजो दीदार कराया तोखे ताकत ही कान्हे का लन तरानी मूसा बस गाल बुध जीए मां चवा इया वनी मानुन खे बुधाए तू मुखे ॾिसी कोन सघंदे अल्लाह से ये चवे सा त लन यरानी मूसा मुखे केर भी कोन ॾिसंदो अल्लाह से ये कोन चयो त केर भी कोन ॾिसंदो अल्लाह से फरमायो त तू ॾिसी कोन सघंदे अब आप समझो था ना तू बाकी ॿिया बि सभु न सभु न किथे मूसा खां पाण त मथे कोन आहियूं जो असां सभु पाण ॾिसूं मतलब इहो आहे त प्यारा मूसा तू ॾिसी कोन सघंदे पर हिकिड़ी अहिड़ी ज़ात आहे जेका मूंखे ॾिसंदी ऐं मुंहिंजा मौला हुजाइतो थी पियो मुंहिंजा मौला महिरबानी कर मिड़ई कुर्ब खणी कर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए फंजुर इलल जबल ही सामो जबल बीठो थी ॾिस इन ॾे मुंहिंजा मौला मां जबल ॾे छो ॾिसां मां त तो ॾे थो ॾिसां अल्लाह से फरमायो मां तोखे इन्ही जे करे चवां थो त जबल ते ॾिस मां पंहिंजी तजल्ली पर्दो हटाए इन नूर जी तजल्ली इन्ही जबल ते फिटी थो कयां जेकॾहिं इहो हेॾो वॾो जबल बीही वियो त पोइ तूं बि ॾिसी सघंदे पर जे जबल न बीही सघियो त मूंसां तूं बि ॾिसी कोन सघंदे फलम्मा तजल्ला रब्बुहु लिलजबल जअलहु दक्का हजरत मूसा हिकड़े जबल ते बीठो आ साम्हूं ॿियो जबल आ अल्लाह से फरमाए तू हिन ते बीठो आ ओहू परे जेको जबल आ इन ॾे निहार अल्लाह ताला जल जलालु अमन वालो उन परे वारे जबल जे मथां पंहिंजी तजल्ली फिटी कई क़ुरान में लिखियो पियो जअलहु दक्का ओ जबल ईअं थियो जीअं तव्हांजी वारी आ भोरा भोरा थियो जरा जरा थियो जरड़ा जरड़ा बणियो सॼो सड़ी ख़तम थियो का शइ न बची ओ हुकड़े हू जबल सड़ियो ऐं हिते मूसा खर मूसा साइका मूसा बेहोश थी गश थी का ख़बर 40 ॾींहं बेहोश पियो घणा ॻाल्हायो नंढड़ा तव्हां बि ॻाल्हायो घणा ॾींहं 40 ॾींहं हाणे तव्हां सोची दो 8 पहर माण्हू न खाए त मरी वञे बुख लॻेसि उञ लॻेसि 40 पहरनि खां पोइ 40 ॾींहं त वॾी ॻाल्हि आहे 40 पहरनि में बचंदो ई कोन पर उन तजल्ली जो नशो अहिड़ो हो जो मूसा खां खाइण बि विसरी वियो त पीअण बि विसरी वियो ऐं बेहोश थियो 40 ॾींहं खां पोइ जॾहिं होश में आयो फलम्मा अफाक अल्लाह सही कुरान करीम में फरमायो आ जमल हजरत मूसा अलैहिस्सलाम होश में आयो तमल अर्ज कई मुंहिंजा मौला तू पाक आ बराबर तू मुंहिंजे ॾिसण खां मथे आ आउं तोखे ॾिसी को नथो सघां पियो अल्लाह से फरमाया मूसा कहीं के ताक़त नाहे तू 1.25 लख नबियन में रसूल आ ऐं रसूलन में भी उलुल अज़म रसूलन में आ तू भी कोन ॾिठो आ ॿियो भी कोन ॾिसंदो पर मूंखे उहो ॾिसंदो जेको रसूलन जो सरदार हूंदो तू भी रसूल आ ॿिया भी रसूल सब रसूल हो पर मूंखे ॾिसंदो केर जेको रसूलन जो अदा चवंदा हलो रसूलन जो उहो ॾिसंदो अल्लाह से जल जलालु अमन वालो जे प्यारे नबी मूसा अलैहिस्सलाम अल्लाह से खे ॾिसी कोन सघियो बेहोश थी किरी पियो पर हिकिड़ो फ़ाइदो मूसा खे थियो पुछो त ॾिसांव न ॻाल्हायो अदा ॻाल्हायो पुछो मूसा खे हिकिड़ो ॾिसी कोन सघियो बेहोश थी वियो पर हिकिड़ो फ़ाइदो पियुसि ॾिसां कान यंजुर मूसा फी लैलत ज़ुलमा अल सफा इला सलासीन फरसखिन दबीबतन नमले
आलमन बुजुर्गन तफसीरन हदीसन लिखियो आ त मूसा अलैहिस्सलाम ॾिसी त को न सघियो पर जेका थोरी चमक ॾिठई जंहिंजे करे बेहोश थी वियो पर उनी चमक अखियुनि में रोशनी वधायसि एतिरी रोशनी वधी वई जो ऊंदाही रात में 30 मैल जबल जे चोटीअ ते माकोड़ी खे घुमंदे ॾिसंदो ठरी बि पाण खे वेझी आहे 30 मैल कान्हे सिठार जा खणी चइजनि एतिरा 30 मैल शायदि इहे 30 मैल कोन थींदा मिसाल तौर 30 मैलनि जे हिसाब सां 30 मैल ऐं रात बि ऊंदाही ऐं वरी माकोड़ी ख़बर न आहे असांजे ॻोठ जूं माकोड़ियूं नंढड़ियूं आहिनि अवां जे सावड़ी में माकोड़ियूं वॾियूं अलाए नंढियूं आहिनि कील जेके चवंदो कीड़ माकोड़ी इहा नंढड़ी आहे इहा ऊंदाही रात आहे जबल जी चोटी आहे उन जबल जे चोटी ते माकोड़ी घुमे 30 मैलनि ते मूसा ॾिसेसि उहो अलाह जी तजल्ली जे अखि में असर जो नतीजो निकितो पियो हाणे जेको ऊंदाही में 30 मैल ॾिसे चिटे ॾींहं में त 60 मैल त ॾिसंदो हाँ अध खां वधीक ॾिसो रात में ॾिसे 30 त ॾींहं जो घणा 60 और जंहिंजी नज़र एतिरी हुजे एॾी हुनखे फ़ाइदो थी पियो चए मुंहिंजा मौला मूं बसि कई वाक़े तोखे मां ॾिसी नथो सघां पर फ़ाइदो थियो हाणे अदा सावड़ी जा मुस्लमानो मूंखे ॿुधायो त मूसा अलैहिस्सलाम तजल्ली ॾिठी हिकिड़ी घड़ी किरी पियो एतिरी रोशनी वधी वई ऐं मदीने वारो मीर तुंहिंजो मुंहिंजो नबी चओ सुभान अल्लाह आडे चओ सुभान अल्लाह मूसा ज़े हाश रफ्ते अज़ यक पर त ए सिफात तू ऐन ज़ात में निगरी व दर तबस्सुमी मूसा अलैहिस्सलाम तजल्ली ॾिसी बेहोश थी किरी पियो आहे हिकिड़ी घड़ी ऐं आमना जो लाल तुंहिंजो मुंहिंजो नबी यतीमनि जो यार असां गुनाहगारनि जो सरदार 18 वरिया रातनि जा रब खे चिताए पे ॾिठई रब खे कुरान तो चाहे मा ज़ागल बसरो वमा तगा जनी मुझे महबूब नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात अल्लाह पाक जो दीदार पे कयो तो मा ज़ागल बसर अख भी न छिभई वमा तगा ऐं नबी जी अख भी कान थिड़ी मुझे रब करीम जे ज़ात जो दीदार कंदो रहियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रुगो दीदार कोन पियो करे शाइर तो चवे दर तबस्सुमी मूसा त बेहोश आहे मुंहिंजा नबी तूं रब खे ॾिसी बि पियो खिली बि पियो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाणे ओ अल्लाह तबारक व तआला जेको बेमिसाल आहे उनखे ॾिसी बि कोन था सघूं पिया पर चवे थो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी मोहबत खपे त अचो त तरीक़ो ॾसियां मुझे तव्हांखे रज़ामंदो खपे मुझो राज़ को खपेव तव्हांखे मुंहिंजी रज़ा खपे अमी चवंदा मुल साहब अब्दुल नबी मेरी असां वटि मानी खाई वञ मुल साहब ख़ुशि थी पवंदो मुल साहब चांहि पी वञ ख़ुशि थी पवंदो मुल साहब तूं असां वटि राति महिमान थी तुंहिंजी ख़िदमत कयूं मुल साहब ख़ुशि थी पवंदो इहे ख़ुशि करण जा तरीक़ा आहिनि अॼु ख़ुशि थिए मानी खाराइजे चांहि पीआरिजे हुनखे राति रहाइजे कचहरी कजे ख़ुशि थिए अलाह चए मां कीअं ख़ुशि थियां मां त मानी बि तव्हां वटि खाइण कोन अचां न को तव्हां खां अजरक जी ओढ़ाणी वठां न को तव्हांजी चांहि पीआं मां तव्हां ते ख़ुशि थियां त कीअं थियां या अल्लाह तूं ॾस त कीअं ख़ुशि थींदे अल्लाह ताला फरमाए थो फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह
जेको मुंहिंजो मदीने वारो मीर मुहम्मद करीम आ अवां सभई उन जी ताबेदारी कयो उन जे तरीक़े ते हलो तमार बि तव्हां खां राज़ी थी पवंदुसि अवां उन जा बणजी वञो तव्हां जो बणजा मई युतिअ रसूल फक़द अता अल्लाह मां रब करीम तव्हां खे ॿुधाए थो छॾियां त जेको बि मुंहिंजे रसूल जो ताबेदार आहे इहे सम्झो त उहो मुंहिंजो ताबेदार जै मुंहिंजी पैरवी कई मुंहिंजे रसूल जी पैरवी कई तैं मुंहिंजी पैरवी कई जै मुंहिंजो चवण मुंहिंजे रसूल जो चवण मञो तैं मुंहिंजो चवण मञो बस इहो ई हिकिड़ो तरीक़ो अथव जो तव्हां जेकॾहिं मुंहिंजे नबी पाक जेको तव्हां खे रसूल करे मूं पंहिंजो नबी ॾिनो आहे उन महबूब नबीअ जी पैरवी कंदव उन जे चवण ते हलंदव उन जे सुन्नतुनि ते हलंदव उन जे पाक तरीक़े ते हलंदव उन जे दीन ते हलंदव त मां रब तव्हां खां राज़ी थी पवंदुसि पीरान जो पीर पीरान पीर दस्तगीर हजरत पीर से रोजे धनी बादशाह रहमतुल्लाह अलैह ऐसे मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह हे भिटाई साहब हे कलंदर शहबाज हे दाता गंज बख्श अली हजवेरी हे ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती ये कियां रंगिया ये नबी जी गुलामी में रंगिया छा में रंगिया बाबा नबी सही जी गुलामी में रंगिया जो नबी जी पैरवी क्यों हुजूर जे तरीक़े ते हलिया सोने नबी पाक अलैहिस्सलाम जो चवण कयूं महबूब जी चयो तीअं कयूं महबूब जे हर ॻाल्हि खे क़बूल कयूं बस अल्लाह पाक जी ज़ात फरमा तव्हां मुंहिंजे नबी जा मां तव्हां जो सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह जी मेहरबानी त ॾिसो रब जी मेहरबानी त ॾिसो पंहिंजो महबूब ॾिबो त कोन्हे पर ॾेखारबो बि कोन्हे असांखे पैसा प्यारा अहिड़ा आहिनि उहो हिते दिलि वारे खीसे में था रखूं खीसो घणो करे खॿे पासे हूंदो आहे दिलि हिते आहे पैसा भी दिल ते हुजे कंहिंखां पुछंदे भाइर घणा 5 पुट घणा थी 6 ज़ालू घणियूं थी 2 बनी घणी थी 5 एकड़ पैसा घणा थी पैसा आहिनि पुट ॾसेई ॾस जो बि न माण्हू फुरे बि अथव यानी हर शइ पुट बि ॾसूं था भाउर बि ॾसूं था अबो अम्मा बि ॾसूं था यानी इहे पैसो अहिड़ो प्यारो आहे जो ॾसे कोन था थोरे हूंदा न 500 खीसे में यार आहे ई कोन माना सभिनि खां प्यारो आहे न सही त महबूब शइ निबी त कान्हे पर ॾेखार बि कान्हे भिटाई साहब चवंदो आहे अखियुनि में थी वेहो अखियुनि में थी वेहो तवारे छपर ढकिया तोखे न ॾिसे ॾेहो ऐं आऊं न ॾिसां को ॿियो ऐं मुंहिंजा महबूब तुंहिंजी जाइ मुंहिंजूं अखियूं आहिनि आऊं तोखे अखियुनि में वेहारियां पोइ इन में 2 फ़ाइदा थी पवंदा हिकिड़ो फ़ाइदो इहो थी पवंदो त आऊं जॾहिं अखियूं पूरींदुसि त ॿिया तोखे कोन ॾिसंदा ऐं ॿियो फ़ाइदो ही थी पवंदो त तोखां सवा आऊं वरी ॿियो कोन ॾिसंदुसि इहो आहे महबूब जो मक़ाम जो दिलि चवंदी आहे त मूंखां सवा महबूब खे ॿियो केरु न ॾिसे आऊं ई ॾिसां ॿिए खे न ॾेखारियां अलाह क़ुर्ब कयो रब फरमायो त महबूब मुंहिंजो आहे पर ॾियां तव्हांखे थो अल्लाह सी फरमात महबूब मदीने वारो मुंहिंजो आहे कंहिंजो महबूब आहे जो अल्लाह जो सोनो नबी कंहिंजो महबूब आहे ॾाढे ॾाढे कंहिंजो महबूब आहे सोनो नबी अल्लाह जो महबूब आहे अल्लाह सीधो फरमाए त ॿियनि वांगुरु मां लिकायासि कोन थो तव्हांखे ॾेई थो छॾियां ऐं महबूब बि अहिड़ो महबूब जेकॾहिं मुंहिंजे यार सां को ॿियो ॻाल्हाईंदो त मूंखे कावड़ लॻंदी यार मुंहिंजे यार सां ॻाल्हाए थो हिकिड़े माण्हू ते 2 आशिक हूंदा न 2 विढ़ंदा हू चवंदो बंदूक हणांसि हू चवंदो आऊं छुरो हणांसि भेण मुंहिंजे यार सां थो ॻाल्हाए आम दुनिया में ॾिठो आहे यारीअ ते खून थी वेंदा मुंहिंजे यार सां पे ॻाल्हाई मुंहिंजे यार सां पे कचहरी कई मुंहिंजो यार आहे हो चए मुंहिंजो आहे
बजणा यार ते विढ़ंदा विढ़ंदा। अल्लाह से फरमाए तो मां नबी के एड़ो तो महबूब बनायो आ जेको भी उन सां यारी रखंदो उहे पाण में प्यार कंदा। सिंध जो आशिक़े रसूला तब बने थो जे मदीने जो आशिक़े रसूला तब बने थो हिंदुस्तान जो आशिक़े रसूला तभी बने थो जर्मनी जापान जो आशिक़े रसूला पर बने थो। मुंहिंजा दोस्त ॿियनि आशिक़नि जा आशिक़ मुंहिंजा माशूक़नि जा आशिक़ विढ़ंदा हन पर वाह महबूब तुंहिंजे ज़ात तां कुर्बान वञा जेको तोसां इश्क करे उहे आशिक़ वरी पाण में मुहब्बत कंदा हन। तोखे सुन्नी वणंदा हन वहाबी वणंदा थी छो नबी सां इश्क नथा कनि जो नबी सां मोहब्बत नथा कनि महबूब सां मोहब्बत कनि त वणनि न पर जेके पाण में आयो राजपर आयो भट्टी आयो शर्र आयो लिगारी आयो केर भी आयो पर ज़ात तव्हां जूं मुख़्तलिफ़ पर तव्हां सभिनि जो प्यार रसूलुल्लाह सां आहे त तव्हां हिक ॿिए खे ठरी था पिया। मौलवी मोहम्मद आरिफ खे ॾिसंदा हो त ख़ुशि थींदा हो न अब ॻाल्हायो ॾिसंदा हो त ख़ुशि थींदा हो न त यार सुनत जमात जो आहे रोज़े धणी जो मुरीद आहे आशिक़े रसूल आहे तारके वारो मुल्लो ॾिसो त मूत फिरी वेंदो आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असुल ॻाल्हि इहा अथव सोणे नबी पाक सां मुहब्बत कयो ऐं मुहब्बत जी निशानी कहिड़ी आहे त जीअं हू चवे चओ भला जीअं हू चवे कि न हिकिड़ो पीर पे 5 रुपयूं आयो मूं जहिड़ो को मुरीद बुढ़ो जो बेस मिला अड़े मुरीद वारो करे 5 रुपया वठो चेसी अदब में बीठो अड़े बाबा कंध ते बार अचे भली कंध भॼई पर वठंदो साए कोन इहो मुरीद आहे। मुरीद उनखे चइबो आहे जो सिर वढाए त वढाए छॾे है ना सही। मुरीद के हुक्म थी वने तो जान कुर्बान बच्चा कुर्बान सिर कुर्बान माल कुर्बान। ये सूर्य बादशाह जी जमात कयो जी रोज़े धणी जी जमात करे थी पई भेज पगार मुंहिंजा दोस्त अजीज़ो मुर्शिद जो हक़ आयो तो मुर्शिद जे करे इशारो करे छॾे त मुंहिंजा दोस्त माण्हू मुर्शिद तां सिर कुर्बान करे छॾे ऐं मुंहिंजे महबूब करीम त सभिनी मुर्शिदनि जो बि मुर्शिद आहे। पोइ जेकॾहिं महबूब नबी चवे निमाज़ पढ़ो असां न पढ़ूं त पोइ इश्क कोन्हे। महबूब नबी चवे त ॾाढ़ी रखो सुन्नत रखो कूड़ायो न ऐं असीं कूड़ाईंदा वठूं त इहो मुहब्बत न आहे। महबूब नबी चवे बाबा कूड़ न ॻाल्हाए ज़िना न कर महबूब नबी चवे त व्याज न वठ गिला न कर ख़राब कम न कर। महबूब नबी इहे कम असांखे ॾसे ऐं असां चऊं त आहियूं बि आशिक़े रसूल ऐं पोइ चवण बि न कयूं त पोइ यार असांजी दावा कूड़ी आहे सची दावा उन जी आहे जो जीअं महबूब चवे तीअं कजे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह से फरमाए तो मुझे नबी करीम जी गुलामी में तव्हां खे हिकिड़ो फ़ाइदो पवंदो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम जेकॾहिं तव्हां खां के गुनाह थिया हूंदा ऐं गुनाह थियनि था इंसान खां गुनाह असां न कंदासीं गुनाह त भला ॿियो मलाइका कंदा ग़लती थी वेंदी आहे खता थी वेंदी आहे गुनाह थी वेंदो। गुनाह करण इहो इंसान जी फितरत आहे पर इंसान गुनाह करण खां पोइ वरी छा करे फौरन पिशेमान थिए ऐं चवे मुंहिंजा मौला मां वाइदो कयो ॿीहर हे कमु न कंदुसि। रब तो चे तो मूंसां वाइदो कयो आहे न कंदुसि त मां बि तोखे माफ़ थो कयां। अल्लाह से फरमाए तो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम जेकॾहिं तव्हां मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम जी गुलामी कंदव मुंहिंजे नबीअ जी पैरवी कंदव मुंहिंजे नबीअ जे सुन्नत ते हलंदव मुंहिंजे नबी पाक जे चवण ते निमाज़ पढ़ंदव मुंहिंजे नबी पाक जे चवण ते मस्जिद में वेंदव मुंहिंजे नबी करीम जे चवण ते क़ुरान पढ़ंदव मुंहिंजे नबी करीम जे चवण ते बच्चन खे क़ुरान पढ़ाईंदव मुंहिंजे नबी करीम जे चवण ते सुन्नतुनि ते अमल कंदव मुंहिंजे तरीक़े ते अमल कंदव त यग़फिर लकुम ज़ुनूबकुम तव्हांजा सभु गुनाह बख़्शे छॾींदुसि।
तू अल्लाह सां सौदो त करे ॾिस, अल्लाह सां सौदो त करे ॾिस। रब तो चए तू अचो त सही, आओ त मूं वटि, मूंसां रुगो लवत लाइ, मूं जहिड़ो रब महिरबान तोखे ॿियो मिलंदो ई कोन। अल्लाह सी जल जलालु अमन वालो पंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम खे असांजे लाइ वसीलो बणाए मोकिलियो आहे। छा मोकिलियो आहे? असां खां गुनाह थियनि था ऐं थियंदा। रब करीम फरमाए थो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अवां खां कॾहिं निमाज़ूं कज़ा थींदियूं, अवां खां कॾहिं हज कज़ा थींदो, अवां खां कॾहिं ज़कात रहिजी वेंदी, अवां खां कॾहिं रमज़ान जा रोज़ा रहिजी वेंदा, कॾहिं नफ़्सानी ख्वाहिश में अची तव्हां गुनाह जा कम कंदो। अल्लाह ताला फरमाए थो ये भली तव्हां खां थियनि, पर हाणे मां ॿुधायां थो त जाऊक ये गुनाह कया थी त हाणे अचो मुंहिंजे नबीअ जे दर ते, मुंहिंजे नबीअ जे दर ते अचो। फस्तगफरुल्लाह, ऐं मुंहिंजे नबी जे दर ते अची अल्लाह खां माफ़ी घुर, रुगो अल्लाह खां न, वस्तगफर लहुमुर रसूल, ऐं सुहिणो रसूल बि वरी तुंहिंजी सिफारिश करे। अल्लाह जे ज़ात खां बि माफ़ी घुर ऐं नबी करीम जी ज़ात बि तुंहिंजे लाइ सिफारिश करे। माना नबी जो वसीलो वठ, नबी जो। अल्लाह सी कुरान में फरमाए थो पोइ नतीजो छा निकिरंदो? लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। जॾहिं तूं अल्लाह खां माफ़ी घुरंदे ऐं नबी जो वसीलो वठंदे त पोइ मां अल्लाह तोसां वाइदो कुरान में लिखी थो ॾियां। जीअं माण्हू दस्तावेज़ लिखी ॾींदा आहिनि, रब थो चए मां कुरान ते लिखी थो ॾियां त बख़्शे छॾींदो। लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा, तू पंहिंजे रब खे ॾिसंदे त रब तुंहिंजी तौबा बि क़बूल कंदो, रब तो ते रहम बि कंदो। हिकिड़ो आलिम आहे, उन आलिम पंहिंजे कुरान जे तफ़सीर में लिखियो आहे त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन दुनिया मां बुरके मिटाइण खां 600 साल पोइ, घणा 100 साल महबूब जी दुनिया मां बुरको मटाए विया, त उन बुरके मटाइण खां पोइ 100 साल, 200 साल, 300, 400, 500, 600 साल गुज़री विया। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायां त भली 700 साल, 1000 साल, 1400 साल, खणी करोड़ साल गुज़रण, पर असांजो नबी ज़िंदह नबी आहे। अॼु बि असांजो नबी, हे मुल्ला था चवनि त मरी वियो। हज़रत गिरोड़ी साहब चयो आहे आशिक मरंदा की न की। गिरोड़ी साहब आशिक मरंदा की न की, मरंदा मरदूदा, मरदूद मरंदा आहिनि, आशिक मरंदा ई कोन। पीर सही कोटधणी जे ज़माने में हिकिड़ो फ़क़ीर हो, हिकिड़े ॻोठ में रहंदो हो, जमायत जो माण्हू हो, तारक फ़क़ीर हो, सॼो ॾींहुं सलात पढ़ंदो हो, सॼो ॾींहुं नफ़िल पढ़ंदो हो, सॼो ॾींहुं क़ुरान पढ़ंदो हो, दलाल ख़ैरात पढ़ंदो हो, दुआ गंजल अर्श पढ़ंदो हो। मुंहिंजो उस्ताद मौली मोहम्मद सालियो कंजो ॾिठल हूंदो पढ़नि पकनि जो, उहो ॻाल्हि कंदो हो। जॾहिं उहो फ़क़ीर मरे पियो त हुन जा माइट जेके हा से पीर साईं जा मुरीद कोन हा, पाण मुरीद हो, पर माइट हुन जा, उन माइटनि खे चई बाबा आउं मरी वञा, अव्हां जे ॻोठ में जेको न फलाणो मुल्ला रहंदो आहे, इहो मूंखे तड़ बि न ॾिए, इहो मुंहिंजे वेझो बि न अचे, मुंहिंजो जनाज़ो बि न पढ़े, अवी मुंहिंजा माइट आहियो, अवी ओ फलाणे ॻोठ में हिकिड़ो फलाणो जमायती मौली साहब आहे, उन खे वठी अचो त मूंखे तड़ बि ॾिए, जनाज़ो बि पढ़े। फ़क़ीर जो 100 वरियो पूरो थी वियो। फ़क़ीर गुज़ारे वियो, हाणे से मुआ बस जेरनि जे माइट मुरीद त कोन हा न, फ़क़ीर जूं वरी फशरियूं, हाणे से हाणे फलाणे खे केर वठण वञे, पंहिंजे ॻोठ वारे मुला खे वठी आया। अदा असांजो माइट गुज़ारियो, फ़क़ीर माण्हू आहे, ॿिन्हिनि खे तड़ तॾे अदा राति जो सोमणी ते गुज़ारी, फ़क़ीर काठ थियो पियो हुजे, पेर बि ॿधा पिया आहिनि, ॼाड़ी बि ॿधी पई आहे, हाणे कफ़न बि वठी आया, मुले साईं दिला बिला रखी उन फ़क़ीर खे रखी तख़्ते ते, खमीस जो खोलियई, अल्लाह अकबर कबीरा, फ़क़ीर उथी वेही रही,
उथी वेही उनखे कन खां वठी चपा ताईं चई मुला मूंखे हथ न ला, असां अॼु कोन था मरूं, सुभाणे मरंदासीं। या रसूल हक चारे भेर के मुला असां अॼु कोन था मरूं, असां सुभाणे मरंदासीं। पाण माण्हू मोकिले हुनखे घुराई, रात फ़कीर जहिड़ो ॿी रात गुज़ारी, हुन फ़कीर खे तोड़ ई दफ़न करे रवाना। हे त रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो फ़कीर आ, कोट धणी जो मुरीद आ, नबी जो शान केॾो आहे। ऐं ए मुला चवनि था नबी मरी वियो आहे, चओ असांजो नबी ज़िंदा, चओ असांजो नबी ज़िंदा। मुंहिंजा भाउ नबी मरी कोन वियो आहे, जे नबी मरी वियो आहे त पोइ कलमो छो थो भरी पियो? कलमे में छा चवंदो आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, अल्लाह खां सवा ॿियो केर बि इबादत जो लाइक़ कोन्हे, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। या हुयो छा था चओ? ॾाढे चओ पोइ आहे त उनखे चइबो आहे जेको मौजूद हूंदो आहे न, त नबी असांजो त आहे न, पर हिकिड़ी ज़ाहिरी तरह अल्लाह जो अमर मञूं। 600 साल गुज़री आहे, ॻाल्हि ते मोटी अचां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह वारनि खे इहा ताक़त अथव। बस क्या अलाए हाणे पोइते था निहारियो, मुंहिंजी नज़र सभिनी में आहे, पोइते निहारींदो त मां पोइ वॼो वेंदुसि। हा अलाए कीअं अब्दुल्ला फ़कीर वठी आयो आहे। आहियां तव्हांजे ॻोठ जो, पर मसरूफ़ आहियां तमामु घणो, सम्झो था न साईं। पोइ इन करे नाराज़ न थियो, ॿ टे ॻाल्हियूं ॿुधी वठो, बसि पोइ वरी तव्हां बि घर त मां बि घर। किथे क़िस्मत रोज़ पियो अचां, तोखे ॾंद हा तॾहिं तोखे ॾिठो मां हाणे भॼी आ थी। मुंहिंजी बुकारी ॾाढ़ी, तुंहिंजियूं बुकारियूं मुछूं, पाण सदाई कंदा आहियूं। किथे क़िस्मत रोज़ पिया मिलूं। मोली शाह नवाज़ 6 महीना बि कोन थिया आया, विसारे था छॾियो त पाण ॼाण। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुजुर्ग हिकिड़ो पंजाब जो ख्वाजा नूर मोहम्मद महारवी, छा उस नालो? महारवी, आलू महार शरीफ दरगाह, उतो जो बुजुर्ग हो, नूर मोहम्मद नालो। ऐं ख्वाजा सुलेमान तौसवी जहिड़ो वॾो वली उन जो मुरीद। कोट मिठण तव्हां ॿुधो हूंदोसि, कोट मिठण जे भर में हिकिड़ो मुरीद रहंदोसि। मुरीद जी दावत ते आयो, ख्वाजा नूर मोहम्मद मुर्शिद खे मानी बानी मुरीद खाराई कचहरी करे। जंहिंमहिल सुबुह जो बुजुर्ग घोड़े ते चढ़ी वञे पियो त उन घोड़े जी वाग मुरीद झले थियो। किबला मेॾे नाल हिकिड़ा वाइदा कर, ॻाल्हाईंदा सिराइकी, आखे कहिड़ा? जनाज़ा मेदा तूं पढ़ी। कंहिं चयो मुरीद, कंहिं चयो मेदा जनाज़ा तूं पढ़ी। बुजुर्ग ख्याल में हो हा मेदा वाइदा हिते मैं पढ़ सक। कुदरत मुंहिंजे खुदा जी बुजुर्ग पाण गुज़ारे। जागो था, यादि कजो, ॻाल्हियूं यादि कजो। मुरीद खे ख़बर पई त मुर्शिद गुज़ारे, पाण वीचारो वियो जनाज़े में शरीक थियो, ज़ियारत कई, साईं खे दफ़न कयूं। साल ॾेढ खां पोइ उहो वीचारो रोंदो रहियो, अल्लाह मुर्शिद सां वाइदो हो त तुंहिंजो मां जनाज़ो पढ़ंदुसि, मां साईं त अॻे गुज़ारे। अल्लाह जो अमर हो, ॾाढो हुनखे ॾुख हुजे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हो, जंहिंमहिल 12 महीने हुन मुरीद गुज़ारियो, उनजे लाश खे खणी ॿाहिरि जनाज़े जी निमाज़ लाइ आया। परे खां ॾिठो त घोड़नि ते बजणा सवार थिया अचनि पिया। सभु कंहिं चयो तरसो तरसो, इहे बि जनाज़े में ईंदा। जंहिंमहिल बुज़ुर्ग वेझो आयो तंहिंमहिल सभिनी चयो त ख्वाजा नूर मोहम्मद महारवी पाण। पर माण्हुनि जे दिमाग़ में कुदरती ॻाल्हि आई कान का त गुज़ारे वियो आहे। सभु सम्झनि पिया त जहिड़ो आहे,
मुझा दोस्तों बुजुर्ग फरमायो बाबा तवा सिफूं बधो सिफूं बधाऊं बुजुर्ग तकबीर हणी अल्लाह अकबर करे नमाज पढ़ाई सलाम पढ़ी दुआ घुरी जबा खणो जनाज़ो जमल जनाज़े के कुल्हो ॾिनऊं त बुजुर्ग जो निशान ही कोन हुजे पोइ जेके समझदार माण्हू हा उन सभिनि चयो त जेको अल्लाह जे वलीअ वाइदो कयो हो त तुंहिंजो जनाज़ो पढ़ंदासीं सो वाइदो सचो कयाई हे त नबी जा गुलाम हम चओ नबी जा नबी करीम जा मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी वडो आलिम हो वडो परहेज़गार आलिम हो मुझा दोस्तों अजीजो गुज़ारे वियो उन बुजुर्ग के दफन कयाऊं दफन करण खां पोइ 6 महीना गुज़री विया हिकड़े माण्हूअ खे ख़बर ई कान हुजे उन दिल में सोचो त मखदूम साहब खां फतवा लिखाए अचां मुझा दोस्तों उन्ही जे भर में मदरसे जे भर मां अची लंघियो हिकड़ो माण्हू हिकड़ो मिलियुसि नूरानी चेहरे वारो बा केरु चई फलाणो आहियां काॾे थो वञे मखदूम साहब खां फतवा लिखाइण आयो केड़ो सवाल आ के ही आजे ओते त लिखी जाए फतवा लिखी सही करे जे हलियो वञो ओ फतवा लिखी खणी वियो माण्हुनि जो हिकु ॿुधाई मां मखदूम साहब खां फतवा लिखाए आयो आहियां अड़े बेवकूफ़ हुनखे त 6 महीना थिया गुज़ारे विया हज़ारे मौलविन माण्हुनि साईं जा दस्तखत ऐं ठपो ऐं मोहर ऐं अखर सुञाता त मखदूम साहब जा पंहिंजा अखर हज़ारे मिसाल हज़ारे हिकड़ो छो हज़ारे मिसाल नबी जा गुलाम मरण खां पोइ बि जेरा ॾाढे चओ त मां ठरां नबी जा गुलाम चओ जेरा मरी नवींदा आहिनि आशिक जेरा हूंदा आहिनि आशिकनि जो अल्लाह तबारक व तआला मुल्क ॿियो ठाहियो आहे इहे जेके मुल्ला चवनि था त नबी मरी वियो आहे इहे कूड़ था हणनि पिया मुंहिंजे नबी खे अल्लाह से ज़िंदा रखियो आहे पर हिन ज़ाहिरी दुनिया मां बुरको मटायूं 600 साल खां पोइ हिकिड़ो शख़्स आयो या रसूल अल्लाह कुरान में हिकड़ी आयत आ वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुम रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा उन आयत में अल्लाह से चयो आ त जेकॾहिं तव्हां खां ग़लती थी वञे त मुंहिंजे नबी वटि अचो ऐं अची नबी पाक जो वसीलो वठी माफ़ी घुरो या रसूल अल्लाह मूंखे अॼु खां 600 साल अॻु में जॾहिं हीअ आयत लथी तॾहिं त मां ॼाओ ई कोन हुउसि हाणे अवां जहान छॾे विया हो 600 साल गुज़रिया आहिनि क़ुरान बि मौजूद आहे मुंहिंजे लाइ तूं बि मौजूद आहे अॼु 600 साल खां पोइ मां तो वटि आयो आहियां ऐं अल्लाह जा नबी मूंखे माफ़ी वठी ॾे ऐं अल्लाह जा नबी मूंखे उते जेको मुजावर वेठो हो न उतबी उनजो नालो हो उहो चए पियो त मां हैरान थी वियुसि त ईअं पियो ॻाल्हाए जीअं को कंहिंसां रूबरू ॻाल्हाए साईं मूंखे माफ़ी वठी ॾे साईं मां आयो आहियां साईं मां उन टाइम ते हुयुसि कोन साईं तोखे 600 साल थी विया आहिनि पर क़ुरान मौजूद आहे तूं बि मौजूद आहे मूंखे ईमान आहे तूं मुंहिंजा महबूब जहिड़ो आहे मूंखे माफ़ी वठी ॾे ईअं उठो रोई रोई अर्ज़ पियो करे रोई 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 दुआऊं घुरी 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 आख़िर वीचारो ॻोढ़ा उघंदो निकितो ॿाहिरि वञी दरवाज़े ते जुती पातई ओ उतबी थो चवे मुजावर थो चवे मूंखे ईअं थोरी भित खे टेकम त निंड खणी वई निंड जो खणी वई त अञा ॾिसां त सोणो नबी साईं बीठो आहे मूंखे फरमान पिया या उतबी अलहिकिल अराबी फबश्शिरहु क़द गफ़रल्लाहु लक ऐं उतबी तकड़ो तकड़ो वञो इहो वीचारो रोंदो ॿाहिरि वञई थो इन्ही खे वञी मुंहिंजे तरफ़ खां मुबारक ॾे त मां मुहम्मद तोखे अलाह खां माफ़ी वठी ॾेई छॾी आहे रब करीम तोखे माफ़ करे छॾियो आहे जेको मुंहिंजे दर ते ईंदो आहे सो ख़ाली कोन वेंदो असांजे दर तां केर बि ख़ाली कोन वेंदो आहे जेकॾहिं तूं मुंहिंजे दर ते आयो आहे ऐं मुंहिंजे वसीले सां तो दुआ घुरी आहे त अल्लाह से जो वाइदो बि सचो आहे वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक रब चए थो जेकॾहिं ज़ुल्म कयो अथनि गुनाह कया अथनि त तो वटि अचनि ऐं अल्लाह खां माफ़ी घुरनि तूं उन्हनि जी सिफारिश कर त मां माफ़ कंदोसांस अल्लाह जो वाइदो सचो आहे त मां मुहम्मद जी शफ़ाअत बि सची आहे
पाण खे माफ़ी केर वठी ॾींदो? चो सोणो नबी। केर वठी ॾींदो? ॿोड़ी जो दर छो छॾियऊं? रब्बो रिझां अहिड़ो सवलो रब्बो रिझां अहिड़ो चओ चओ रब्बो रिझां अहिड़ो अदा रब्बो रिझां अहिड़ो सवलो पाद गिची अमे पाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा। हाणे चओ चओ त मज़ो थी पवे। रब्बो रिझां अहिड़ो सवलो रब्बो रिझां अहिड़ो सवलो पाद गिचीअ में पाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा। इन पंहिंजे मुल्क जो भी रवाज आ त कंहिं बिरादर में को रोसामो हूंदो आ का किथे ॾुख सूर हूंदो आ किथे का कावड़ कसूमत हूंदी आ त चार न्याणियूं वठबियूं हन भलो सुहारो खणबो आ को सैयद को पीर फकीर वठबो आ अदा हल बेली फलाणे खे हली परचायूं पोहा मेड़ ईंदी आ त मुड़स हूंदो त मेड़ न मोटाईंदो। मूं छा चयो? भाड़े जी ॻाल्हि मां कोन थो कयां। अदा छा तो चवां? केर न मोटाईंदो? मुड़स हूंदो त अदा हली आया पाए पांद गिचीअ में अंगण जे अचन अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजन पुतोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन में धरा। ये आहे या न आहे? मेड़ केर भी न मोटाईंदो आहे मुड़स माण्हू न मोटाईंदो आहे। पोइ जेकॾहिं असां सां मेड़ में मोहम्मद करीम गॾु हुजे चओ सुभान अल्लाह। अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात हा मेड़ मोटाईंदो ई कोन्हे को। असां तरी चवंदो ऐं मुंहिंजा अल्लाह सदके रसूलुल्लाह जे असांखे माफ़ फरमाए। काजे सदके? अड़ जो कजे सदके रसूलुल्लाह जे सदके मुंहिंजा मौला असां जो दुआऊं सदके रसूलुल्लाह जे क़बूल फरमाए। आदम अला नबीना अलैहिस्सलाम जन्नत मां निकरे थो रब डमरजी पवे थो दाणो खाए थो रब हुनखे कपड़ा भी लाहे थो जन्नत जो लिबास भी खसे थो अर्शन तां लाहे ज़मीन ते मोकले थो। 350 साल आदम दुआ घुरे पियो रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल खासिरीन। रब चवंदो आहे मां साह जे रग खां भी वेझो आहियां ॿुधे भी पियो आदम जी दुआ पर क़बूल न पियो करे। 350 सालनि खां पोइ आदम अलैहिस्सलाम खे ख्याल थियो त भला ॿियो को तरीक़ो कोन्हे कावड़ पियो आहे परचे नथो हाणे खणी नबी करीम जो वसीलो विझांसि। अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़ मुहम्मद अन तग़फिर ली। ऐ मुंहिंजा मौला मां तुंहिंजे दरगाह में मुहम्मद जो वसीलो वठी आयो आहियां भला अॼु त माफ़ कर। अल्लाह से जिब्रील खे मोकिलियो। जिब्रील जी मुंहिंजा मौला भॼ भॼ तकड़ो भॼ। हवा ऐं आदम धार हन सवे महिलनि ते ॿिन्ही खे वञी मिलाए ऐं मिलाए वञी चवे न मुबारक अथव रब बख़्शे छॾियो। पर आदम खां इहो पुछी आहे त कैफ अरिफ़्त मुहम्मदन मुंहिंजे महबूब खे कीअं सुञाती हो न त आयो ई कोन्हे। केर थो पुछे? चओ अल्लाह साईं हेॾे निहारियो। केर थो पुछे बाबा? त आदम जो तो नालो वरतो आहे वो त अञा आयो ई कोन्हे तो सुञातो कीअं? भला मांखे ॿुधायो ख़ुदा खे ख़बर कान्हे। हा ज़ाहिर कीअं थिए? अल्लाह से फरमाए थो त मूंखे ख़बर आहे त आदम कीअं सुञातो आहे आदम खे बि ख़बर आहे त मूं कीअं सुञातो आहे पर जे मुंहिंजी ॻाल्हि मूं ताईं आदम जी आदम ताईं त सावड़ी वारनि खे केरु ॿुधाईंदो? रब तो चवे त मां आदम खां पुछां आदम ॿुधाए त हदीस ठहे त आलिम ॿुधाइनि सावड़ी वारनि खे ख़बर पवे। आदम कीअं सुञातई?
लम्मा नफख्त फी रूही फरफअत रासी फरअयतु मक्तूबन अला कवाइमिल अर्श। ओ मुंहिंजा मौला जॾहिं तो मुंहिंजो ही मिट्टीअ मां बोतो ठाहियो, मिट्टी मलाइकन गोहे गोहे उन में मुंहिंजी बोते खे बणाई, वरी बोते में रूह विधी, रूह जो ॿुधी त अखियुनि में नूर अची वियो, नूर जो आयो त अखियूं खणी पटियां, अखियूं जो खणी पटियां त मुंहिंजी नज़र वञी अर्श ते पई, अर्श ते जो नज़र पई त अञा जो निहारियां त अर्श ते लिखियो पियो आहे ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह। ॾाढे गदी चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ज़ोर सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़ोर सां जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझा मौला ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मूं अर्श ते लिखियल ॾिठो त मूंखे पक थी वई त जंहिं महबूब नबीअ जो नालो तो अर्श ते पंहिंजे नाले सां गॾु लिखियो आहे उहो तोखे सभिनि खां वधीक प्यारो आहे। पोइ जॾहिं मूंखे पक थी त सभिनि खां प्यारो आहे त दिलि चयो त जो वसीलो बि प्यारे जो वठी वञां। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे विसालत, नारे विलायत। साईं मौलाना गुलाम शबीर साहब दरगाह शरीफ तो आया आहिनि, दरगाह शरीफ ते पढ़ाईंदा आहिनि, असांजा महिरबान आहिनि, वॾी महिरबानी कई अथनि। पिरियां संदे पावर जी मिड़वी मिठाई सल्लल्लाहु अलैका या ॾाढे रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालो जी ज़ात बाबरकात फरमायो त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे प्यारे नबी करीम जी पैरवी कंदो त मां रब करीम तव्हां सां मोहब्बत कंदुसि। कहिड़ो बेहतरीन नुस्खो आहे, कहिड़ी बेहतरीन ॻाल्हि आहे, खपो ई कोन्हे। बस नबी महबूब त असांजो अॻे ई आहे, पर उन जी रुॻी पैरवी करणी आहे। छा करणी आहे? ॻाल्हायो था, पैरवी कयो, ज़रूर कयो। रोज़े धणी जा मुरीद आहियो, दरगाह सां वाबस्ता आहियो, भला जे रोज़े धणी जा के मुरीद न हूंदा त भला कंहिं न कंहिं पीर सां त हूंदो। मूंखे पक्का त बे पीरो केर बि कोन हिते ईंदो। अब हाओ न सही छो ते पंहिंजी जमात जेका आहे सा पीरन फ़कीरन खे मञण वारी जमात आहे। पाण में को बि बेपीरो ख़ुदा करे बेपीरी लुंडी आहे जंहिंखे मोटड़े सां मारबो आहे। जिथे गजे हणो लुंडी खे मोटड़ो बेपीरी आहे। ॿिया नाग बि दस्तगीर जे नाले ते मुजादा चुप खणी कंदा आहिनि। सभई जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अगारो तव्हांखे मूसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि ॿुधायमि न, उन्ही जे ज़माने में हिकिड़ो शख़्स हो मस्खरी कंदो हो। छा कंदो हो? कीअं मस्खरी कंदो हो? पटको ॿधंदो हो, पटको ॿधंदो हो, वरी ॾाढ़ी ठाहींदो, हथरादू हथरादू ॾाढ़ी ठाहींदो हो, वरी जुबो पाईंदो हो, जुबो पायो लठ खणंदो हो, लठ खणी फिरौन जे कचहरी में चवंदो त मूसा हीअं वाइज़ कंदो आहे। वठी माण्हू खिलंदा, फिरौन बि खिले ऐं ॿिया माण्हू बि जेके फिरौन जा मुरीद उहे बि खिले। टोकूं कंदो हो हज़रत मूसा ते। जागो था ठठो वठी खिलनि माण्हू, वठी टहक ॾियणो, मश्करियूं करे हीअं मूसा चवंदो आहे, पोइ हीअं चवंदो आहे, पोइ हीअं चवंदो आहे। पोइ लठ बि खणे मूसा वांगुरु, ॾाढ़ी बि ठाहे मूसा वांगुरु, जुबो बि पाए मूसा वांगुरु, अलाह जे नबीअ जी ठठोल करे नमूना ठाहे ऐं माण्हुनि खे खिलाए। नेठि अलाह साईं ॾमरियो,
अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मूसा अलैहिस्सलाम के फरमायो, मूसा अलैहिस्सलाम तू पंहिंजी कौम खे गॾु कर ऐं रातो रात इन शहर मां निकिर, जाथा मुंहिंजो शहर निकिरी वेंदो आहे उते मां अज़ाब, जाथा मुंहिंजो दोस्त निकिरी वेंदो आहे उन शहर ते मां अज़ाब आणींदो आहियां, ऐं जेसीं ताईं यार हूंदो आहे तेसीं ताईं अज़ाब कोन आणींदो। हाणे तूं निकिर न ॻोठ मां, तूं बि निकिर ऐं पंहिंजा मुरीद जमायती बि तूं वठ, निकिर त मां हिन खे ठाहियां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात रातो रात तफ़सीर लिखिया 20,000 माण्हू, घणा 20,000 माण्हू मूसा अलैहिस्सलाम पंहिंजा रातो रात बनी इसराइल जा वठी निकितो ऐं दरिया जे किनारे ते पहुतो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह से के अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला हाणे दरिया खे टपऊं, 20,000 माण्हू ॿेड़ी हिकिड़ी या ॿ या 5 हिकिड़ो हिकिड़ो करे असां तारींदासीं, सुबुह थी वेंदो, रातो रात रात जो निकिरी बि नथा सघूं, हे 20,000 माण्हू कीअं टिपायां। फिरौन खे ख़बर पई त मूसा भॻो थो वञे त पुठियां लश्कर वठी असांखे ते माराए छॾींदो। अल्लाह से फरमाए थो, प्यारा मुंहिंजा मूसा यारनि सां निभाए बिया, यारनि सां। हाणे इहा लठ जेका थी इहा खण, इहा दरिया ते हण, पाणीअ में हण। अल्लाह जे नबी सगोरे उहा लठ पाणीअ ते हई आहे, कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी। उन 20,000 में 12 ज़ातूं, 12 कबीला, 12 पाड़ा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी जो लठ हई त उन पाणीअ मां 12 सुरघूं ठही। हेॾे पाणी बीठो आहे, हेॾे पाणी बीठो आहे, विचां रस्तो ठहियो। एड़ा 12 रस्ता ठही पिया। अल्लाह ताला फरमायो, हाणे हर हिकु पाड़े वारे खे चओ, राजपुरन खे चओ त हितां लंघो, भटन खे चओ त हितां लंघो, फलाणन खे मिसाल थो ॾियां, 12 तुंहिंजूं पाड़ा आहिनि, हर हिकु पंहिंजे पंहिंजे रस्ते मां निकिरे, हुन पासे वञो, सभु टपी विया। अल्लाह जे नबी जे हुक्म में पाणी बीठो, पाणी कॾहिं धार थियो। तव्हां छा चवंदो, लठ हणण सां पाणी धार न थींदो आहे, चवंदा हो न सही, पर अल्लाह जे नबी लठ सां पाणी धार करे ॾेखारियो। जो सभु हुन पासे थिया, अल्लाह सी खीची, मुंहिंजा बोला हाणे सां टपी आहे। अल्लाह जो बि पुछां फिरौन रोड़ंदो वियो, ख़बर पइसि, ॾिठई त बणा मूसा त टपी वियो परी मर, अचो पाण बि टपऊं, पाणी में रस्तो ठहियो पियो आहे। अल्लाह सी चयो त इहो त ॾींहुं तुंहिंजे लाइ ॿोलियुमि पियो। फिरौन पंहिंजो लश्कर वठी उन नदी नील में लॻियो। अल्लाह सी जी ज़ात बाबरकात पाणी खे हुक्म फरमायो त हाणे वह, पाणी जो वुढ़ो त सभु ॿुॾी गरक थी तबाह थी विया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक कुछ अरसे खां पोइ फरमायो, इन किबतन इन फिरौनन जो शहर मूं तबाह कयो आहे। ऐं मुंहिंजा प्यारा मूसा, हाणे तूं मोटी आ, पंहिंजा घर वसायो, फिरौन वारो शहर बि तुंहिंजे हवाले आहे। उन्हनि जा बंगला, उन्हनि जा महल, उन्हनि जूं माड़ियूं, उन्हनि जा घर, उन्हनि जो सामान तुंहिंजे लाइ हिलाल आहे, इहे सभु तुंहिंजे हवाले। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे वठी मोटी आयो, सॼो शहर बर्बाद लॻो पियो हो, सभु माण्हू ॿुॾी ख़तम थी विया, गरक थी विया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम आराम सां वेठो, दुश्मन मरी वियो। हिकिड़े ॾिहाड़े ॾिसे थो मस्खरो घुमंदो पियो अथे। जागो था कोन था जागो, वो मस्खरो मूसा अलैहिस्सलाम चयो, मौला हरामी तो हुयो ही हो, यो घणो त मूंखे तंगी हो कंदो हो, 24 कलाक मुंहिंजो ठठोलूं कंदो हो, इहो कीअं बचो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त प्यारा मूसा, तूं मुंहिंजो यार, सुभान अल्लाह, तूं मुंहिंजो, हे तुंहिंजी आहल कंदो हो, तुंहिंजी शक्ल ठाहींदो हो, पोइ जेको तुंहिंजी शक्ल ऐं सूरत ठाहे मां उनखे कीअं अज़ाब कयां। तुंहिंजे आहल जे करे, तुंहिंजे शक्ल जे करे, तुंहिंजे सूरत जे करे बचो पियो आहे। ॿिया त मां सभई तबाह कया, पर जेको यार जी सूरत ठाहींदो आहे उनखे तबाह कोन कंदो आहियां। पाण बि जेकर नबी जी सूरत ठाहींदासीं, चओ सुभान अल्लाह। बाबा हे सूरत कंहिंजी आहे, चओ सोणे मूंखे ठहे थी अलाए कान, ॾियो सलाह, कहिड़ी सलाह था ॾियो।
ये न ठहे त गियास कल्टी तवी छो था कल्टी ॾियो छो था महबूब जे सुन्नत खां पुठी राखियो नथा ठहो ठहंदो तॾहिं जॾहिं तव्हांजी सूरत मुहम्मदी हूंदी सभई जो सुभान अल्लाह ऐं मुंहिंजे रब जो वाइदो आहे त मुंहिंजे नबी पाक जी तव्हां सूरत बणायो ऐं इश्क धारियो सूरत त वहाबी बि ठाहिनि था पर इश्क खां ख़ाली आहिनि तोखे इश्क बि आहे रुगो सूरत ठाहे अल्लाह सी जी ज़ात फरमाईंदो आहे फतबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह मुझे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जी ताबेदारी कयो मुझे सोने नबी करीम अलैहिस्सलाम जे सुन्नत ते हलो मुझे सोने नबी पाक जे पाक तरीके ते हलो यो मुझो सोनो नबी एड़ो प्यारो आ जो इन जी आहल करण वारे के मां पांजो यार बणाईंदो आहियां सभई जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या ही महीनो केड़ो आला मूंखे ख़बर आहे ज़ुल्हज केड़ो बाबा हाणे कुर्बानी बैठे पई इहा बि तव्हांजे मथां ज़रूरी आहे वाजिब इब्राहिम अलैहिस्सलाम जो असां ते थोरो आहे पर वॾो थोरो रब जो आहे इब्राहिम त इस्माइल खे लेटायो जे उहो कुसी पे त पाण पुट किथे को हुआ पर अल्लाह से वरी इस्माइल जी जगह ते घेटो मोकिलियो उहो ज़िबह थो अल्लाह से फरमादो फदईनाहु बिज़िबहिन अज़ीम असां इन्ही जे एवज़ में असां इनखे फ़िदये में वॾी कुर्बानी ॾिनीसीं उन्ही जगह ते अल्लाह से जानवर हुनखे ॾिनो ऐं असां जे मथां सहाबन नबी से खां पुछो या रसूल अल्लाह कुर्बानी में छा रखियो आहे छा आहे नबी पाक फरमाइनि था अव्हां जे बख़्शिश जो सामान आहे पर मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम जी सुन्नत आहे मुझे ॾाॾे इब्राहिम जी सुन्नत ऐं अव्हां जे बख़्शिश जो इन में सामान आहे जमल माण्हू बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कुर्बानी जे जानवर खे ज़िबह कंदो आहे नबी करीम फरमाइनि था पिया उन जानवर जे गले जी रत ज़मीन ते पोकिरंदी आहे अल्लाह सही कुर्बानी करण वारे जा गुनाह अॻे ई बख़्शे छॾींदो आहे सम्मिनू ضحاياكم فإنها على الصراط مطاياكم मदीने वारे मीर फरमायो अवां पंहिंजा जानवर कुर्बानी जा सघा मोटा ताज़ा कयो उहे कुर्बान कंदा कयो छाजे करे जो पुलसरात जे मथां इहे तव्हांजा हवाई जहाज थी सवारियूं बणबा فإنها على الصراط مطاياكم ये तव्हां जो सवारी हूंदियूं इन सवारीअ ते चढ़ी तव्हां का पार वेंदो 3000 साल जो पंधाबा घणा 1000 साल ये चाड़ी 1000 साल हुन जी पुठी वरी 1000 साल हुन जी लाही वार खां सनी तलवार खां तिखी मौलवी हिकड़े पे चयो मुंह जोड़ो वेठो जे आखे मौलवी इएं खणी आख त दग हे ई कोन तलवार कनू होवे तिखी वल वाल कनू होवे सन्ही ऐं होवे बि वरी ऊंदा ई रात पिछे आख त दग हे ई कोन दग आहे दग ऐं तोखे इहा बि मज़ेदार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेके तव्हां जहिड़ा आशिक़े रसूल न चओ सुभान अल्लाह आशिक़े रसूल पक्का थियो लुंडा न थियो लुंडा न सॼा सॼा जेड़ी दिल में मोहब्बत त बस शक्लूं भी अड़ियूं ठाहियो सूरतूं भी अड़ियूं ठाहियो पो थियो पक्का पो जेके आशिक़े रसूल पुलसरात तां ईंदा लंघंदा 3000 साल जो पंध हूंदो त हेठां दोज़ख दाह कंदो जुज़ या मोमिन इन नूरक युत्फी नारी ओ आशिक़े रसूल तो पैर रखियो आ तो में मुहम्मदी नूर जी झलक आ ओहा तुंहिंजे नूर वारी झलक मुंहिंजे दोज़ख जी बाहि खे विसाए थी
तकड़ो तकड़ो लगे वन। हुजूर करीम अलैहिस्सलाम फरमाइन था मुझे मोहब्बत वारा इश्क वारा आशिक रसूल जेके हुंदा उहे 3000 साल जे पंध पुल सरात ता इए लंघंदा जीअं आसमान में विॼ खिड़ंदी आ। ये रुगो चमको थी वींदो, चमको थी वींदो। उनी चमके वांगुर आशिक सिधो जन्नत में पहुंचो। पर आशिक पक्को जो आशिक ॾाढे जो आशिक अधूरो न, कच्चो न। मुंहिंजा दोस्त पक्को आशिक जेको मुकम्मिल आशिक हूंदो न उहो वेंदो। हाणे मुंहिंजा आदड़ा इहा तव्हांजे लाइ जानवर बि तव्हांजे लाइ क़यामत जे ॾहाड़े फ़ाइदे वारो आहे। महबूब करीम फरमाइनि था जेतिरा जानवर जे पुठीअ ते वार हूंदा ओतिरा दर्जा तव्हांजा बुलंद। जंहिं ॾींहं खां तो जानवर घर में बीहारियो आहे त कुर्बानी कंदुसि उनजो गाह बि क़यामत में तोड़बो, उनखे पाणी पीआरे तो उहो बि क़यामत में तोड़बो। इहा त सवली ॻाल्हि आहे पर महबूब तां कुर्बान वञा उहो जानवर छेड़ा लाहे फोंगड़ियूं लाहे अल्लाह से फरमाए तो इहा बि क़यामत में तुंहिंजे अमलनि में तोड़बी। फ़ाइदो ई फ़ाइदो, अबा नुक़सान त कोन्हे। ॻाल्हायो घाटो त कोन्हे न, फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। इहे शयूं तव्हां ऐं वधीक सवाब इन्ही में आहे जो माण्हू 12 महीना उन जानवर खे पाले। भला जे 12 महीना नथो करे त 6 माही अॻे हुनखे बीहारे छॾे। पर भला जे 6 महीना बि नथो बीहारे सघंदा हफ़्तो महीनो त अॻु में नाले करे छॾे त सवाब थिएसि। वरी असां वरी छा कंदासीं उहो ढगो जेको वहाए 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 20 वंडियूं वहंदो। हाणे अलाह ते थोरो तक कयोसि कुर्बानी। ईअं न सम्मिनू दुहायाकुम जानवर जेको जानवर हुजे कुर्बानी जो सगो सोणो मतारो खूबसूरत हुजे। अल्लाह से फरमाईंदो लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। अवांखे नेकी तॾहिं मिलंदी जॾहिं अल्लाह जे राह में प्यारी शइ कुर्बान कयो, वणंदड़ शइ कुर्बान कयो। जंहिंखे तव्हांखे वणण वारी शइ प्यारी शइ हुजे उहा कुर्बान कंदो त रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे नेकी नसीब फरमाईंदो, बुज़ुर्गी नसीब फरमाईंदो। मुंहिंजे महबूब पाक जा उम्मतियो ही अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे रहमतुनि वारो महीनो आहे। पाण त सिंध में वेठा हूं पर भाग उन्हनि माण्हुनि जा जेके लखनि जे तादाद में हाणे वञी मके में गॾु थिया। सुबह पंहिंजे ॻोठ वेठो असांजो हिकिड़ो दोस्त चोथो ॾिहाड़ो नवाज़ शाह खां ओचितो हलियो वियो। मूंखे फोन करे सुबुह ॿुधाईंदसि मां मके पहुची वियो आहियां। मुझे यार ने खबर दुआ करी थो कि जेके दुआ याद न हुजो हा तो फोन ही कोन कयां हा। दुआ कयां तो मुझे वरी जॾहिं दुआ करी हज करी मदीने वञी त मुंहिंजा मदीने वारे वीर खे सलाम ॾियां। सभई जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उम्मीद कयो तव्हां भी इंशाअल्लाह ताला रब घुराईंदो। उम्मीद त हुजे। फिटाई सा चौदह पुछन से पसंद जॾहिं तॾहिं पिरीअ खे पोइ डोरी जूं ॾिसन अंगण अजीबन जा। मां सम्झां थो त को मुस्लमान अहिड़ो केर बि कोन्हे जंहिंखे मदीने जी सिक न हुजे। सिक आहे न? हा सब्र आहे तैयारी कर। ये सब्र न आहे त दुआऊं घुर। अल्लाह से जे हबीब जो वायदो आ त जंहिंजो इरादो पक्को आ क़यामत में उनखे बि हाजन सां गॾु उथारींदुसि। हिकिड़ो सहाबी हो रस्ते में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिं रिवायतुनि में बुखारी जी रिवायत मुताबिक़ त अरफात में उठ ते वेठो हो ऐं उते इहराम बि ॿधल होसि। ओचितो उठ ट्राह खाधो किरी पियो गाटो भॼी बसि शहीद थी वियो। अरफात के मैदान में महबूब के चयो या रसूल अल्लाह फलाणो सहाबी उठ ता किरी पियो आ ऐं हाणे इनखे छा कयूं? पाण फरमायो इनखे गुस्ल जो कफन पारायो पर इन जो कफन में मथो न ढकिजो। मथो
यो उघाड़ो वजे ये पूरो सही कफन में तो मथो ढकबो आ पाण फरमाए था हा पर ही इहराम में मोआ तने करे यो कब्र में भी इहराम में वजे पाण फरमाए था क़यामत जे ॾियारे माण्हू उथंदा छा चवंदा कालू या वैलना मंबासना मिन मरकदना हाज़ा मा वादर रहमान व सदकल मुरसलून जेके भी कब्रुन मां उथंदा दाहूं करे उथंदा कहीं असांखे उथारियो आ कहीं असांखे उथारियो आ केर असांखे जागाए जो छा थियो वरी पंहिंजा पाण में चवंदा हाओ शायद हो रसूलन जे वायदे वारो ॾिहाड़ो क़यामत जो अची वियो आ असांखे तॾहिं उथारियो अथनि शायदि महशर जे मैदान में वञूं था सभु माण्हू कब्र मां उथंदा त या वैलना 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 चवंदा पर उहो जेको हाजी हूंदो हज जे इरादे वारो हूंदो अध में गुज़ारे वियो हूंदो हज पूरो कोन कयो हूंदई जॾहिं उथंदो त चवंदो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक उनखे मलाइक उथारींदा क़यामत जे ॾिहाड़े हू दिल में समझंदो शायदि हज ते थो वञा अल्लाह करे असां भी तमन्ना ई तड़प में मरी वञूं जे खुदा मदीनो ॾेखारे त सुभान अल्लाह पर सिकत हुजे न बा चओ सिकत हुजे ऐं हर मुसलमान जी तमन्ना हूंदी आ ऐं तू दुआऊं घुरंदो रहिजां रब करीम खां मुंहिंजा मौला मदीनो ॾेखार मुंहिंजा मौला असांखे हज नसीब फरमा ऐं ॾोकड़ अथी त कढ ॿाहिरि ऐं हबीबन ईअं बि फरमायो आहे जंहिं शख़्स खे ख़ुदा तौफ़ीक़ ॾिनी आहे ऐं हज जी तयारी नथो करे संभरे नथो हज ते नथो वञे पाण फरमाइनि था त मरंदो त यहूदी थी मरंदो या मजूसी थी मरंदो या नसारो थी मरंदो पर जे तमन्ना आहे इरादो आहे त यहूदन खां बची पवंदो अल्लाह सी तव्हां असांखे निमाज़ जी तौफ़ीक़ नसीब फरमाए निमाज़ पढ़ंदा हो अल्लाह नसीब कंदो आमीन त कयो रिजो था त आमीन कंदासीं त गिची में पइजी वेंदी तबा ये गिची में पए त सुभान अल्लाह एड़ी शइ त गिची में पवे इन से हबीबन करीमन फरमायो आ फिसलात कुर्रतुल ऐनैया मां मिठे मोहम्मद करीम जूं निमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि अल्लाह से ज़कात भी फर्ज कई आ रमजान जा रोजा भी फर्ज कया हन हज भी फर्ज कयो आ निमाज भी फर्ज कई आ पर ज़कात मलाइक खणी आया महबूब वञ मुझे हबीब के बुधाए त उम्मत तुंहिंजी ज़कात जी रमजान जा रोजा जिब्रील वञ अर्श तां लही वञ ऐं मुझे नबी के बुधाए त तुंहिंजी उम्मत ते रमजान जो रोजा फर्ज हज जिब्रील वञ ऐं मुझे नबी करीम के चओ त तुंहिंजी उम्मत हज करे निमाज जो टाइम जॾहिं आयो फर्जियत जो फर्ज पियो रब करे त अल्लाह से चो जिब्रील वञ मुंहिंजे नबी खे वठी आ मुंहिंजे नबी मुंहिंजा मौला मां खणी वञा रब चए थो त न हीअ अहिड़ी शइ आहे जेका तोखे कोन ॾींदुसि मुंहिंजो नबी पाण खणी वञे या पाण खणी वञे अल्लाह सी जे महबूब के अल्लाह पाक जल जलालु अमन वारो दीदार भी करायो मेराज भी करायो पाण वट अरड़ा वरिया भी तरसायो उन अरड़ा वरन जे अरसे जेतरो तरसी मोटिया हाणे जॾहिं मोटिया अल्लाह सी फरमास मुंहिंजा महबूब तो त मेराज कयो पर तुंहिंजी उम्मत भी मेराज करे मुझा मौला छा है मेराज अल्लाह पाक फरमायो तुझे उम्मत जे ला निमाज़ हुजूर फरमाइन था अस्सलातु मिअराजुल मुमिनीन निमाज़ मुझे उम्मत जे मोमिनन जे ला मेराज ऐ मुझा हबीब तुझी उम्मत जे मथा 50 निमाज़ूं फर्ज हन घणियूं ॾाढी ॻाल्हायो डिॼी विया हो घणियूं बाबा ॾींहं में ऐं राति में कलाक घणा 12 कलाक ॾींहुं 12 कलाक राति 24 कलाक वरी 24 खे अधो अधु कर अधु कलाक तब 48 माना जे अधु कलाक में निमाज़ तब अञा 2 बचन 50 निमाज़ हाणे केरु पढ़े अल्लाह सी जे हबीब चो सब मुझा हाणे जे करे न कंहिं महबूब करीम अलैहिस्सलाम खे 50 निमाज़ूं मिलियूं त छा चवया नथो खणा 50 ई ॾे
जेतरी के का मुखे भत जा बदे गड़ा दीदो ओ चो 4 ॿिया भी दियो दीदो होई कोन औ खणदुस भी कोन पर मिसाल गाल तो क्या हिकड़ी बा गाल कभी ना बाप जेका शय थोरी निबी दिल चौंदी त अन्या छा महबूब चे तो कोन तो खणा खई दग ते रस्ते ते आसमान ते हजरत मूसा बीठो या रसूल अल्लाह दीदार अड़ा थया हा दीदार थया भला दियो खबर उम्मत लाए कि उम्मत ला 50 नमाजू 50 सही कोन पढ़ंदई पूछा कया मूसा सलाह दे जे सलाह तो जाए तो वरी मोट ए वरी अल्लाह से के जो तो थोरडियो हलकड़ियो महबूब तो मोटो रब करीम जो आयो आ त 5 मास 45 पढ़न वरी मूसा बीठो आसे दे खबर ते 5 छजई बाकी 45 जे कोन पढ़ंदई वरी वजा ते हा वरी भी हर वियो 5 बियूं माफ बाकी 40 मूसा अलैहि सलाम बीठो आ दे खबर साई जे 40 जे कोन पढ़ंदई वरी वरी टियों दफो नबी पाक हदीस पाक में ते तो मुजो नबी पाक अलैहि सलाम 9 दफा आयो वही वयो घणा दफा 5 9 45 अल्लाह से फरमायो तुझे करे पंधन जे करे 45 हम माफ बाकी तुझी उम्मत के चौ तो 5 पढ़न पर मुझा महबूब मुझो तो सा वायदो हो 50 नमाजुन जो तुझे करे 45 हम माफ कयम तुझी उम्मत पढ़ंदी 5 पर सवाब 50 जोड़ी दो सा सवाब घणो पढ़दा घणियो सवाब 50 पढ़न 5 भला हाणे अल्लाह साईं के त खबर ही न त महबूब मुड़दो होई कोन पियो पंध कंदो पिछाड़ी मनी 5 बचदियो पहरे दफे खणी हिक धक में चवे सा दिल बर पंध न कर मुड़दे होई कोन 45 माफ 5 वनी पढ़न पोयो घड़ी घड़ी चो पियो घुराए चओ त बुधाया अल्लाह से के खबर त हुई त महबूब करीम जो पिछाड़ी वनी 45 में 5 बचंदियूं 45 अचियूं माफ पर महबूब के 9 दफा पियो घुराए इन्हीअ जे करे ते तारके वारा मुला चवन हा टेड़ी वारा भला तार को पाड़ियो थव कवड़ बोला छा ये वहां भी चवन हा त नबी के अल्लाह घुरायो हो तनी वियो हो अल्लाह न घुराए सहा त कोन वञे हा अल्लाह से तो चवे दिल बर तो के मां हिकड़ो दफो घुरायो आ ओ मुझे चवण सा आयो आ हाने तू 9 दफा पाण अच वञ तो के झलण वारो को आहे कोन को त दुनिया के खबर पए त महबूब के को रोकण वारो कोन जडी वणे तनी वञे चओ सुभान अल्लाह भला मूसा जो असा में छा वने असा जे मथा थोरो पियो करे छो पियो थोरो करे असा उम्मती रसूलुल्लाह जा आहियूं न बका जा उम्मती तो मूसा अलैहि सलाम छो पियो असा जी खैर पाई करे हा मां त ॿुधाइण लाइ आयो आहियां पर तव्हां बि ॻाल्हायो बाबा मूसा अलैहि सलाम जो असा में छा वने असा त कलमो भरियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मूसा अलैहि सलाम जो असा सा खैर पाई पियो करे छो बुधो बुधो मूसा जे गारो गाल बुधाई मान अल्लाह से के दीदार करा दीदार को कोन थियो से दीदार हाने जन रसूलुल्लाह खुदा जी जात वटा दीदार करे मोटियो त महबूब जे चेहरे में खुदाई अनवार जी तजल्ली हुई मूसा वा सिक पियो लाहे त अल्लाह त कोन ॾिठो थम पर उहो ॾिसां जेको अल्लाह खे ॾिसी आयो आ इनी महबूब के उम्मत प्यारी आ बहानो कयास उम्मत जो त सही तुजी उम्मत ते बारड़ो आ इहो हलकड़ो कराए महबूब को उम्मत जे करे वींदो महबूब उम्मत जे करे वींदो कम मुंहिंजो पियो ठहंदो जो हिकड़ो दफो ननी महबूब करीम के रब के ॾिसण वारे के हिकु दफो न ॾिसां 9 दफा ॾिसां तभी मूसा यो बहानो बनायो हो अञा हिकड़ी गाल बुधाए पो दुआ थो घुरा गाल हिकड़ी ही आ त नबी से घणियूं माफ करायूं ॾाढे चओ 45 घणियूं कराई 45 हाणे मोला था चवन नबी असां जहिड़ो
जे असां जहिड़ो था चवन त चवन बिले मेहरबानी कयो सोहणे नबी त मेहरबानी करे 45 माफ़ करायूं हाणे तव्हां था थियो नबी जहिड़ा भला तव्हां ॿियो न त बि सियारे जो वुज़ू माफ़ कराए कराए ॾींदा उस्ताद मोहम्मद सालिह चवंदो हो सियारे में सोमहणीअ जो वुज़ू मुल्ला जो भगो सुआ में मरी पस ॼण ईअं न कंहिंजी ख़ुदा पियो ख़ैर करे सुआ में मरे त हुनखे ॾुख थींदो न सही त मुल्ला जो रुगो वुज़ू भॼी पियो सोमहणी जो ऐं सो सियारे जो एॾो ॾुख थींदुसि एॾो ॾुख थींदो जो सुआ में मरी पियसि हाणे तारके वारनि खे वहाबनि खे चओ त मेरी मेहरबानी कयो तव्हां ठॾी वारनि खे भला चओ त मेहरबानी कयो नबी त 45 माफ़ करायूं ऐं अवां था ड्राड़ू हणो त असां नबी जहिड़ा आहियूं भला तव्हां बि वुज़ू त माफ़ कराए ॾियो ख़ुदा जो कसम आहे केर बि मुस्तफ़ा जहिड़ो न को ॼाओ आहे न को ॼमंदो न को आयो आहे न को ईंदो महबूब पंहिंजी ज़ात में पंहिंजी सिफ़ात में बेमिसाल गुजरे भेद अहमद दी कहीं को कल न पई अजो ताईं सुभान अल्लाह गुजरे भेद अहमद दी कहीं को कल न पई अजो ताईं गैर समय भल भल हकीकत हथ न आई अजो ताईं गैर समय भल हकीकत हथ न आई अजो ताईं सुभान अल्लाह बि कोन था कयो मुझे महबूब जहिड़ी ज़ात कंहिंजी आहे ॾाढा ॾाढे ॻाल्हायो ऐं गुजड़े भेद चइबो आहे राज़ खे भेद माना ॻुझड़ो माना ॻुझो राज़ जेको महबूब जी ज़ात जो ॻुझो राज़ आहे ऐं गुजड़े भेद अहमद दी कंहिं को कल न पई अॼु ताईं गैरुल समय भुल भुल हकीकत हथ न आई अॼु ताईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए पोइ दुआ घुरां पीर साईं रोज़े वारा चओ सुभान अल्लाह हिकिड़ो किताब आहे पीर साईं रोज़े धणी जो जंहिंजो नालो आहे मकतूबात शरीफ़ पैसा त वठण कोन आयो आहियां ॾाढो वारस छा थींदो हुई हा कंहिंजो पुटरां हा ॾाढो वारस मूं ॾिठो हाणे मुछुनि खे केस न कर मेहंदी हण यो केस हराम कारो करण मेहंदी हण सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या ॾाढे ॾाढे या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या ॾाढे ॾाढे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हज़रत पीर साईं रोज़दड़ी जो भी ॻाल्हि कयूं त किताब आहे मकतूबात छा बाबा वॾा वॾा आलिम वॾा वॾा मुफ्ती वॾा वॾा पीर वॾा वॾा मखदूम पीर साईं खे ख़त लिखंदा हा क़िबला असां हिन मसइले में मुंझी पिया आहियूं असांखे जवाब ॾे हज़रत पीर साईं सरदार रोज़े धणी बादशाह रहमतुल्लाह अलैह उनखे जवाब लिखी ॾींदा हा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पोइ ख़त पीर साईं जो ख़लीफ़ो हो उन जो नालो ख़लीफ़ो महमूद निज़ामाणी पोइ सभई माण्हुनि वटां ख़त गॾु करे हिकिड़ो किताब लिखियईं उहो किताब दरगाह ते मिले थो चओ सुभान अल्लाह कॾहिं मौक़ो मिलेव त दरगाह तां वठिजो असां वटि बि आहे उन जो नालो आहे मकतूबात सिंधी ज़ुबान में उन जो असां तर्जुमो बि कयो ॾाढो मज़ेदार किताब आहे रोज़े धणी जो लिखियल का मामूली ॻाल्हि आहे मां को थी वई त ॿ टे कापियूं खयूं अचां हा तव्हांजे लाइ
मुझा दोस्तों अज़ीज़ो उन्हीं में हिकिड़ो वाक़ियो लिखियल आहे। पीसे रोज़े धणी बादशाह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे घर में वेठा हा, हुजरे शरीफ में वेठा हा। महबूब जी पाक घरवारी जंहिंजो नालो आहे आयशा सिद्दीका। छा आहे नालो? कुरान फरमाइंदो आहे अन्नबियो औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह से कुरान में फरमायो आहे त नबी करीम तव्हां खे साह खां बि वधीक वेझो आहे ऐं नबी जूं जेके ज़ालूं आहिनि, नबी जूं घर वारियूं आहिनि से ऐं ईमान वारो तव्हां जूं अमड़ियूं आहिनि, अवां जूं मायरूं आहिनि, अवां जूं मायरूं आहिनि। नबी जी घरवारी मोमिननि जी मां ऐं आयशा सिद्दीका वरी सभिनि खां निराली आहे। हुज़ूर करीम खे 9 हरम हा, 9 घणा बाबा? 9 हरम शरीफ हा, घर वारियूं 9 हुयूं, उन मजा आयशा वरी सभिनि खां शान में मथे हुई। उन्हीं अमड़ आयशा सिद्दीका पाण फरमाए थी, पीसे रोज़े वारा लिखनि था घर में आई तो हुजूर करीम अलैहिस्सलाम वेठा हा। जिए जो घर मां अंदर दाखिल थी पाण फरमाइन था त मन केरो छा फरमायो? केरा। अब घर वारी का पुछबो त केर? ॾींहुं ॾिठो आ, चिट्टो ॾींहुं हुआ। बीबी साहब हैरान थी वई त नबी पाक